बिल्कुल ये सही स्टडी भी गलत है। अली खान लोंडे शहर में ड्यूटी में आया छः सत रुपये टीचर दिन बना टीचर लिंक नहीं फेसबुक पे व्हाट्सअप पे उनमें फेसबुक पे आए एम्प्लॉय लिंक कहाँ मुझे नंबर लिखे दे दो व्हाट्सअप पे कहाँ सेव करो हाँ तो मीडिया आले थे फेसबुक पे आए एम्प्लॉय लिंक मुझे व्हाट्सएप पे नंबर नालो लिखे स्कूल जो नालो लिखे 01133375787 माँ हेडमास्टर आया GBS तकलीफ भी थी हेडमास्टर GBS लॉन्ग तो इनमें आए लॉन्ग फार्म लोग अच्छा वो इलियास अंसारी से याद
जेके 3 साल के धरना लॻाइण जो कत न मिलंदो आहे। ही जेको मौजूदा सेक्रेटरी आहे इन जा लफ़्ज़ उते खाई गुलाम रसूल खे मां कढो हुयो मां जे ही जेके पंहिंजा नंढा नंढा ग्रुप जेके तव्हांजा कंहिंमहिल एसडीपी कंहिंमहिल नौजवान कंहिंमहिल फलाणो जंहिंजी जेकॾहिं गवर्नमेंट खां का शइ वठणी त सभु कहिड़ी शइ तव्हांखे न मिले मां चवां थो जीअं हिन पार्टीअ असांजे नौजवान उस्ताद जेके असांजे बेटे मां हाणे चवां असांखे पंहिंजे हिन खां सिफ़ुनि खे खणी हलिया हक़ीक़त में असांजे सीनियर उस्ताद खे कस लॻी आहे पंहिंजो नौजवान उस्ताद खे साथ मिलियो माता जो एड किताबनि एसटीआर जो मसलो आहे तव्हां किथे जे पालो दोस्त आहिनि न जॾहिं स्टेट जो इलेक्शन हो न तो मां असल में हाजी सकीर साहब जी तरफ़ां वो इलेक्शन का पोइ जब इलेक्शन थियो न असली ॻाल्हि ते साईं 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 तव्हां जॾहिं इलेक्शन सही थियो हा सही थियो पोइ तव्हां पंहिंजो ग्रुप छो था ठाहियो तंजीम खे मज़बूत कयो वो चए थो कि तव्हांखे ख़बर न आहे 55 साल असांजी उमिरि थी वई 5 साल रिटायरमेंट थी वेंदी आहे पंजाब जी असांखे ख़बर न आहे हा ठीकु आहे साईं असां त माठ करे पंहिंजो मुंडा पंहिंजो वाल आयो त उन्हनि जो लॻे कि तव्हां ॻाल्हाईंदा हो तव्हां मूंखे आइन त पंहिंजो ॾेखारियो हक़ीक़त उनखे जॾहिं असांजो आइन मिलियो त 2 ॾींहंनि खां पोइ उन जो त हिकिड़ो पाकिस्तान जो आइन ॿियो तव्हां उस्ताद जो आइन जेको आहे मां पढ़ी वधि में वधि ऐलान कयो तव्हांजे उस्ताद खे सलाम आहे जंहिंजो आइन में लिखियो आहे तो उन आइन में तव्हां असांजे हर हिक जूं पंहिंजूं हदूं लिखियलु आहिनि मां इहा शइ चवंदुमि त वरी बि तव्हां असां हे हक़ीक़त में हिते इहे शयूं चवणु न आहिनि के जेको तव्हांखे ख़ासि करे इन्हनि शयुनि खां बेख़बर रखियो थो वञे जेके मरकज़ में आहिनि उहे जेके दिलनि जा सदन हूंदा पुतों जा फैसला हिकिड़ा थी ॿार हुनजो रिज़ल्ट ॾियो आहे उहे मञींदा ई न आहिनि जेका बि दोस्त असां वरी उनखे चवंदा बोल रहा हूँ आधी रोटी खा लो आधी रोटी उस्ताद जे लाइ जेको आहे करो उस्ताद जे हक़ जे लाइ लड़ो उस्ताद जो मैं तो खाना खा कर आया था मैसेज कर दिया मैंने खाना नहीं खाया बस ये इसके बाद में खाएंगे वो खड़ा है ना वो भी छोड़ नहीं वो भी